हाणे 2 मिंट बाबा खे याद करो। मां आत्मा निराकार परमात्मा जी संतान। हाणे निराकार बाप खे याद थी करा। उन्हनि जा महावाक्य थी ॿुधा। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, बेहद जो बाप ॿारनि खे मिलियो आहे। ॿारनि खे पहचान आई न कि असां केरु आहियूं? आत्मा आहियूं। असांजो पीउ केरु आहे? परमात्मा। आत्माउनि जो पीउ परमात्मा हाणे हिन सृष्टि ते आत्माउनि खे पुण्य आत्मा ठाहिण आयो। छो जी हिन समय असां विकारनि जे वश कर्म करे करे पाप आत्मा ठहिया आहियूं। त हाणे बाबा असांखे पुण्य आत्मा ठाहिण आयो आहे। जेतिरो जेतिरो बाप खे यादि कंदासीं, बाप जी श्रीमत ते हलंदासीं, ओतिरो मां आत्मा पुण्य आत्मा ठहींदी वेंदी। ॿारनि जे अॻियां बाप ब्रह्मा जे तन में पतित शरीर पतित दुनिया में आयो। ये रावण जी पराई दुनिया आहे। असांजी दुनिया त स्वर्ग हुई। जॾहिं हिते स्वर्ग हुयो तॾहिं असांजी दुनिया हुई। हुन दुनिया में कोई दुख अशांति न हुयो। हिते ये परायो देश रावण जो, हिते दुख अशांति आहे। हिन ही भारत में पहिरियों राम जो राज्य, परमात्मा राम जो राज्य है। हिन समय हाणे रावण जो राज्य है। त बाबा हाणे चवनि था कि हाणे वरी खां राम राज्य जी स्थापना करण लाइ मुंहिंजा मददगार तव्हां ॿार ठहिया आहियो। ब्रह्मा जे तन में अची करे मां तव्हांखे ऊंच ते ऊंच राजयोग जी शिक्षा थो ॾियां। दुनिया में केॾा सारा ॿार आहिनि, केॾी सारी आत्मायूं भगवान खे ढूंढनि थियूं, लेकिन पहचान कोन अथनि। हाणे परमात्मा स्वयं पंहिंजी पहचान ॾियण आयो आहे। बाबा चए थो कि तव्हां जेसि ताईं पंहिंजे पाण खे आत्मा न सम्झंदव तेसि ताईं मूंखे पहचाने न सघंदव। परमात्मा ब्रह्मा जी तन साधारण तन में आयो आहे न, इन करे पहचाने न सघंदव। छो जी निराकार नज़र नथो अचे न, अचे नज़र त उहो साधारण तन थो अचे। त कीअं पहचानियूं कि हिन में ई परमात्मा आयो आहे? जॾहिं असां इहो ज्ञान ॿुधंदासीं, ॿुधी करे सम्झंदासीं, तॾहिं त पहचान सम्झ में ईंदो न, भई इहो ॻाल्हाइण वारी ॿी कोई आत्मा आहे हिन जे अंदरि। त बाबा चए थो जीअं कंहिंजो श्राद्ध आदि हूंदो आहे त पहिरियों सॾु कराईंदा हुया न ॿी आत्मा खे। हाणे बि कई जॻह ईअं थींदो आहे, कोई आत्मा कंहिंजे शरीर में प्रवेश थी वेंदी आहे त उहो जॾहिं ॻाल्हाईंदी आहे तॾहिं त पहचाने सघंदा आहियूं न हिन में ॿी कोई आत्मा आहे जो ईअं ॻाल्हाए थी, इहो ईअं न ॻाल्हाए सघंदो आहे। त पाण न सम्झण जी कई बार मनुष्य आत्मा में कॾहिं कॾहिं सुठो भलो वेठो हूंदो, वेठे वेठे अलाए छा थींदो, क्रोध कंदो, कुझु उल्टा सुल्टा ॻाल्हाईंदो या छा कंदो। त बाबा चए थो कि कई बार इहे मायावी आत्मायूं, भटकती हुई आत्मायूं बि पंहिंजो कमु करण लाइ प्रवेश करे छॾंदियूं आहिनि। त पाण खे इहो सम्झणो खपे कि हा इहा आत्मा ईअं अहिड़ो क्रोध या अहिड़ा शब्द न ॻाल्हाए सघंदी आहे। छो जी हाणे आत्मायूं में एतिरी शक्ति न आहे न। हिकु त भॻवान खे यादि नथी करनि, भॻवान खे मञनि नथियूं, ऐं उल्टी सुल्टी ॻाल्हियूं सोचनि थियूं, किन अलाए छा छा खाइनि थियूं। त आत्मा अशुद्धि जे कारण कोई कोई आत्मा उन्हनि जे मथां हावी थी वेंदी आहे त बुरा शब्द ॻाल्हाईंदी आहे, लड़ाई झगड़ो कंदा आहिनि। त अहिड़ी हालत में असांखे सदा ई परमात्मा जी छत्र छाया में रहणो खपे। परमात्मा जी छत्र छाया में रहंदासीं त पंहिंजे मथां कोई बि अहिड़ी आत्मा वार न करे सघंदी। बाबा चए थो उहो ई मां बि हाणे ब्रह्मा जे तन में आयो आहे त मां त तव्हांखे सुख शांति जी राह थो ॾेखारियां न। उहो बाक़ी आत्मायूं कोई सुठी बि हूंदी आहे, कोई ख़राब बि हूंदी आहे, जो शरीर में प्रवेश करे ग़लति कम बि कराईंदी आहे, सुठा कर्म बि कराईंदी आहे। लेकिन परमात्मा त सुख जो सागर, शांति जो सागर, त ब्रह्मा जे तन में आयो आहे असांखे सुख शांति जी राह थो ॾेखारे। अॼु खां वठी पहिरियों त असांखे कंहिं अहिड़ी सुख शांति जी राह न ॾेखारी न।
ये परमात्मा जी पहचान कीअं थी सघंदी? छो जी परमात्मा अखियुनि खां नथो ॾेखारे मिले, लेकिन आयो आहे। इहो कॾहिं विश्वास थींदो? जॾहिं आत्मा उहो ज्ञान ॿुधदी आहे न, त आत्मा खे सम्झ में ईंदो आहे कि हा, इहे ॻाल्हियूं मुंहिंजो पीउ ई मूंखे चए थो। भले हुनखे शरीर कोन अथसि, इहे साधारण हिन तन में अची करे इहे परमात्मा मुंहिंजी आत्मा सां थो ॻाल्हाए। छो जी आत्मा खे पंहिंजे पीउ छा हर 5,000 साल में हिकु बार हुनखे शिक्षा ॾींदियूं अथसि। त आत्मा खे पहचान ईंदी आहे, सम्झ ईंदी आहे, ॿी हूंदी आहे आत्मा खे सुठो लॻंदो आहे, मन जी शांती थींदी आहे, ख़ुशी थींदी आहे। त परमात्मा जो ज्ञान सम्झण जे लाइ पहिरियों असांखे ॿुधणो आहे। आत्म अभिमानी स्थिति में जेतिरो थी करे ॿुधंदासीं न, ओतिरो ओतिरो असांखे इहे ॻाल्हियूं सुठी लॻंदी रहंदी। ॾिसो, असल में आत्मा जो धर्म शांति ऐं शुद्धता आहे, पवित्रता आहे। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार जे वश थी करे कर्म न करे, अहिड़ी आत्मा जो संस्कार आहे। लेकिन हाणे आत्मा अहिड़ी थी वई आहे, त जॾहिं बाबा खे आत्माउनि खे इहे शिक्षा ॾींदो आहे न, त जेकी आत्मा आत्म अभिमानी स्थिति में हूंदी आहे, त हुनखे इहे ॻाल्हियूं ॿुधी करे ॾाढो सुठो लॻंदो अथसि, ऐं उहो झटि जीवन में इहे ॻाल्हियूं अपनाए छॾंदी आहे कि बराबरि, इहा त ॻाल्हि ठीकु आहे। त बाबा चए थो, ईअं ई मूंखे कोई हिन अखियुनि सां त ॾिसी न सघंदो आहे, लेकिन मुंहिंजे ज्ञान सां मूंखे माण्हू पहचाने सघंदो आहे। कोटनि में कोई में बि कोई परमात्मा खे पहचाने सघंदो आहे। छो जी ज्ञान सां पहचानणो आहे न। ॾिसो, कहिड़े कहिड़े मनुष्य आत्मा खे असां ईअं ॾिसंदा आहियूं शकल सां, भले हुनजी शकल सुठी न हुजे, भले वो ग़रीब हुजे, लेकिन हुन कंहिंजी सम्झानी ऐं कुझु कुझु अहिड़ा गुण हूंदा अथसि जो ॾाढा सुठा हूंदा अथसि, लेकिन उहो गुण असां हुनखे कीअं पहचानूं? हुनजी जेकी सम्झानी आहे उहा असां ॼाणे सघंदासीं जेसिताईं असां हुनजे देह खे, हुनजी ग़रीबी खे न ॾिसी करे हुन सां जेसिताईं ॻाल्हाईंदासीं न, हुन खां राय सलाह न वठंदासीं, त असांखे कीअं पतो लॻंदो कि हिन आत्मा में एॾा गुण आहिनि, एॾी सुठी सम्झ आहे। लेकिन अॼुकल्ह असां शरीरनि खे था ॾिसूं, भई इहो त नंढो आहे, इहो त ग़रीब आहे, इहो त हीअं आहे, इहो छा असांखे सम्झाने। हाणे घर में ॾिसो, माण्हू शादी वादी कराए करे घर में नुंहंनि खे वठी था अचनि, बहुनि खे वठी था अचनि, लेकिन आहे त उन्हनि जो बि पूरो हक़ त असांखे उन्हनि सां बि पूरी सलाह दी, सभु कुझु घर जो सभु कुझु पुछी करे सभु मिली जुली करे ईअं हलंदासीं। ईअं थोरी इहे त हाणे आई आहे, नंढी आई आहे, हिनखे छा हक़। त असांखे ईअं न करिणो खपे। उहो ई नंढा ॿार आहिनि या कोई घर में लेडीज़ आहिनि या कोई नंढो जेंट्स आहे, लेकिन हर हिकु आत्मा में पंहिंजी पंहिंजी समझ हूंदी आहे। त असां मिली जुली करे कॾहिं हली सघंदासीं जॾहिं असां सभिनि हिक ॿिए जो रिगार्ड रखंदासीं, हिक ॿिए जी इज़त रखंदासीं। ईअं न सिर्फ़ु नंढा ई वॾनि जी इज़त रखनि, वॾा रखनि न, लेकिन वॾनि खे बि नंढनि जी इज़त रखणी आहे, त ई त नंढा असांखे इज़त ॾींदा न। बाबा चए थो, इन करे हिन देह अभिमान खे छॾो, देह खे न ॾिसो, आत्मा खे ॾिसो। अॼु वॾा नंढनि खे कुझु बि चवनि था, मारनि था या कुझु बि उल्टो सुल्टो चवनि था, पाण चऊं त नंढो आहे न, इहो इनखे त इहो सभु ॿुधणो ई पवंदसि, लेकिन हुनजी आत्मा खे दुख थो थिए त उहो पाप त असांजे मथां चढ़ियो न। ईअं थोरी उहो नंढो आहे, असां हुनखे कुझु बि चऊं त पाप न चढ़ंदो, पाप त चढ़ंदो, चाहे नंढो चाहे वॾे खे। लेकिन अगरि आत्मा दुख फील थी करे, कोई भी आत्मा हुजे, चाहे वॾे शरीर में आहे चाहे नंढे शरीर में आहे, जिते दुख फील थिए थो, मतिलबु उते असांजो पाप जो खातो ठहे थो। इन करे सदा ई मां आत्मा हिन शरीर द्वारा कर्म थी करां, मां आत्मा ॾिसां थी, ॻाल्हायां थी, संबंध में अचां थी। असांखे हर हिक खे आत्मा ॾिसी करे सभिनि खे रिगार्ड इज़त ॾियणु खपे। कहिड़ी बि संबंध सां आहे भले, लेकिन असांखे सभिनि खे आत्मा सम्झी करे उहो इज़त रिगार्ड ॾियणो ई आहे। छो जो हाणे असांखे पंहिंजे मथां पाप जो खातो न चढ़ाइणो। पाण खे सभई आत्मायूं शुद्ध आत्मायूं आहिनि, शांत आत्मायूं, सुठी आत्मा आहे।
भले तव्हां में उनखे केतिरी बि तव्हांखे हुन में केतिरी बि बुराई नज़र थी अचे, केतिरी बि बुरी ॻाल्हियूं हुनजे बारे में पतो आहे, लेकिन असांखे बुरो न सोचिणो आहे। करणो त परे जी ॻाल्हि आहे, लेकिन सोचणो बि न आहे। छो जी असांजे पाप जो कर्म न चढ़े, वो पाप जो भुगतान असांखे भुगतणो पवंदो न। हुन समय थोरी ईंदो कि मां त हिनखे नंढो सम्झो, हीअ त मुंहिंजे घर जी नंढी नुंहुं आहे, नंढो धीउ आहे, नंढो पुटु आहे, या हुन समय ते हीअ ग़रीब हुई हिनजे लाइ, या हुन समय ते हीअ कहिड़ी बि पाण रीति सां चाहे कमु करण वारियूं अचनि थियूं, त पाण खे हुननि खे बि कोई अहिड़ी ॻाल्हि न चइणी आहे कि भई त कमु थी करे न, त हिनखे त ईअं कुझु बि चओ असांजी मर्ज़ी, असां त मालिक आहियूं, लेकिन न, उन्हनि खे बि दुख थींदो त उहो बि पाप कर्म चढ़ंदो। इन करे हर हिकु ॻाल्हि में असांखे सावधानी करे हलणु खपे। इन रीति पंहिंजे पाण खे हाणे पाप कर्मनि सां मुक्त ठाहिणो आहे। पापनि जे बोझ जेको आत्मा ते चढ़ंदो आहे न, त उहा आत्मा भारी थी वेंदी। ॾिसो, कोई ॻाल्हि असांजे मन में हूंदी आहे न, त मन में सोचे सोचे करे असांजी आत्मा भारी थी वेंदी आहे। भारी आत्मा सां असां कहिड़ो बि कर्म कंदासीं त कर्म बि सुठो न कंदासीं, चिड़चिड़ापन जी, ऐं पाण सां गॾु जेकी ॿियूं आत्मायूं हूंदियूं न, हुननि जे मथां बि असां कॾहिं हुनखे डांटंदासीं, कॾहिं हुनखे कुझु चईंदासीं, मारंदासीं, भले हुनजी ग़लती न हूंदी। ग़लती कंहिंजी आहे? असां फालतू ॻाल्हियूं सोचे करे पंहिंजी आत्मा खे भारी था करूं। त जो भारीपन वारी आत्मा शरीर द्वारा कर्म थी करे, त हिक ॿिए जे मथां गुस्सो कढंदी, कॾहिं हुनखे मारंदी, कॾहिं चिड़चिड़ कंदी। तंहिंखां सुठो त असांखे शांती सां वेही करे थोरी सी देरि मन में जेकी ॻाल्हि आहे उनखे शांत करणु। असां अगरि वॾो बैग खणी करे घर जो कमु करूं त करे सघंदासीं, चिड़चिड़ थींदी न। ईअं ई जेकी मन में ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न, मन में उहे ई ॻाल्हियूं असां फालतू सोचूं था ऐं कर्म था करूं, त उहो कर्म त करो था, रोटी त ठाहो था, लेकिन तव्हांजी उन वीचार जे कारण जेकी अंदरि फालतू ॻाल्हि हले थी, उनजे कारण घर जो वायुमंडल बि ख़राब थो थिए, घर में कलेश ईंदो, लड़ाई झगड़ा थींदा। पोइ असां चऊं था अलाए छो ईअं थो थिए, छो जी असांजी सोच ईअं आहे। असांजी सोचण सां ॿिया बि घर में क्रोध था करनि, लड़ाई झगड़ा था करनि। त हिन करे बाबा चए थो सभिनि खां पहिरियों मां आत्मा शांत स्वरूप शांति जे सागर बाप जी संतान आहियां, इहा हमेशह यादि रखो। ऐं जीअं तव्हां घर जी रोज़ सफ़ाई था करो, सुबुह जो उथी करे कपिड़ा आदि धोयो, सफ़ाई आदि करो, सनानु आदि करो, उअं ई हाणे पहिरियों सुबुह जो उथी करे पंहिंजे मन खे साफ़ कजो। भई मुंहिंजे मन में कहिड़ी फालतू ॻाल्हि घुमे थी, मुंहिंजे मन में कहिड़ा वीचार फालतू हलनि था, हिक ॿिए जे लाइ फालतू ॻाल्हियूं हलनि थियूं, पुराणियूं ॻाल्हियूं कहिड़ियूं हलनि थियूं, विकारनि जी, बुराइनि जी, ये सभु ॻाल्हियूं खे जेके बि मन में हलनि थियूं न, इनखे साफ़ कंदा वञो, इनखे कढंदा वञो, परमात्मा खे यादि करे परमात्मा खे ॾींदा वञो, ऐं मन खे सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधायो सुबुह जो। त जीअं सुबुह जो तव्हां मन खे सुठी ॻाल्हियुनि जो भोजन ॾींदव, त असां उहे ई सुठी ॻाल्हियूं सोचंदासीं, त असांजो बि ॾींहुं सुठो, तव्हांजे घर जो वायुमंडल बि सुठो थींदो। त बाबा चए थो हिन रीति हाणे पंहिंजी आत्मा खे शांत कंदव त तव्हांजो जीवन शांत थींदो। मां आत्मा हिन शरीर में आहियां, असल में मां आत्मा अशरीरी परम धाम जी रहण वारी आहियां। हिते हिन दुनिया में आई आहियां पाठ वॼाइण। सत्य त्रेता द्वापर कलयुग ताईं त मां हिक ॿिए सां पाठ वॼायो, अलॻि अलॻि आत्माउनि सां पाठ वॼायो, लेकिन हाणे हिन सृष्टि ते केरु आयो आहे? परमात्मा, मुंहिंजो पीउ आयो आहे। हाणे मुंहिंजो पाठ कंहिंसां आहे? मुंहिंजे पीउ सां। उहो ई परमात्मा मूंखे टीचर ठही करे शिक्षा थो ॾिए, त हाणे मां कंहिंजो विद्यार्थी आहियां? मुंहिंजो टीचर केरु आहे? परमात्मा। उहो ई परमात्मा मूंखे सतगुरु ठही करे श्रेष्ठ मत थो ॾे, सुख शांति जी।
निर्विकारी मत थो ॾे त मां आत्मा कंहिंसां गॾु आहियां? परमात्मा सतगुरु सां। मुख्य ये टे संबंधनि सां परमात्मा खे असांखे रखिणो आहे कि उहो असांजो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। ॿियो अगरि तव्हांखे कोई संबंध सुठो लॻे त उहो बि तव्हां हुन सां निभाए सघंदा आहियो। सर्व संबंध परमात्मा सां निभाईंदव तॾहिं असांखे हर संबंध जो सुख जी महसूस था थींदी ऐं तॾहिं असां हिन दुनिया में हिक ॿिए सां जेको संबंध निभायूं था उन में सुख जी अनुभूति करे सघंदा आहियूं। छो जी हर संबंध में अशुद्धता, दुख, अशांति थी वई आहे न। त बाबा असांखे संबंध निभाइण बि सिखाए थो। ये पतित भ्रष्टाचारी दुनिया खे पावन श्रेष्ठाचारी दुनिया कॾहिं ठहींदी? जॾहिं मां आत्मा पावन श्रेष्ठाचारी ठहींदी। त हिन दुनिया खे सुठो ठाहिण जी ज़िम्मेवारी कंहिंखे? मूंखे। मुंहिंजे घर में कोई दुख, अशांति, क्रोध या बीमारी आदि न थिए उनजी ज़िम्मेवारी कंहिंखे? मूंखे। मां जीअं सोचंदव न उहो ई मुंहिंजो घर जो वायुमंडल ठहींदो। त तव्हांजे मथां केतिरी ज़िम्मेवारी आहे? त बाबा चए थो ऐं जेका घर में जी अॼुकल्ह शरीर सां त ज़्यादा मायूं थी करनि न कमु। पाण छा था करूं? वेही वेही करे फालतू ॻाल्हियूं सोचे सोचे करे घर में घर जी हवा खे किनो था करूं। घर जी साफ़ सफ़ाई भले मायूं आदि करनि ऐं असां छा था करूं? घर जी हवा जेकी हले थी, वातावरण जेको आहे घर जो, उहो ख़राब था करूं। कीअं? टीवी में फालतू ॻाल्हियूं ॾिसी करे, फ़ोन मिलाए करे, हिक ॿिए जे लाइ उल्टी सिधी ॻाल्हियूं ॻाल्हाए करे, सोचे करे, पंहिंजी सोच सां फ़ोन ते जेको तव्हां ॻाल्हायो था, टीवी सां, इन्हनि सभिनि सां असांजे घर जो वातावरण ख़राब थो थिए। जी केरु थो चए? बाबा थो चए। छो जी आत्मा ई सुठो वायुमंडल ठाहे सघंदी आहे, आत्मा ई वायुमंडल खे बिगाड़े सघंदी आहे। असांजे घर जो वायुमंडल एतिरो सुठो हुजणो खपे कि कोई बि उते कोई काम, क्रोध, लोभ, अहंकार वश कोई ॻाल्हि न थिए। कोई आसुरी स्वभाव संस्कार वारी कोई आत्मा उन में कोई संस्कार न थिए। एतिरो असांखे ज़िम्मेवारी आहे। छो जी घर में त सॼो ॾींहुं मायूं थी रहनि न, लेडीज़ थी रहंदियूं आहिनि। त लेडीज़ ई घर फालतू ॻाल्हियूं सोचनि थियूं, ॻाल्हाइनि थियूं, करनि थियूं, गुस्से सां ई सभु कर्म करनि थियूं, त घर जो वायुमंडल बि ओहिड़ो थी थो वञे। त असांखे हाणे रोज़ सुबुह जो जेकी बि फालतू ॻाल्हियूं आहिनि, फालतू वीचार आहिनि, पुराणी ॻाल्हियूं आहिनि, हिन में सां ईअं कई, मुंहिंजी धीअ सां ईअं कई, मुंहिंजे पुट सां ईअं कई, इन जे ॿारनि सां बि हीअं थिए, इहे जेकी मन में ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न, हिक ॿिए जे लाइ असां सोचंदा आहियूं। इन जे ॿारनि सां ईअं थिए त पतो लॻे, इन जी नुंहं सां ईअं थिए त पतो लॻे, इन जे पति सां ईअं थिए, इन जी धीअ सां ईअं थिए। इहे सभु असां चऊं त था, मन में सोचूं त था, लेकिन इहे नथा सोचूं कि अगरि कंहिंजो बुरो थी वियो सोचण सां त उनजो पाप जो बोझो बि मुंहिंजे मथां चढ़ंदो। त बाबा चए थो उन समय त असांखे जेकी अंदरि जलन थींदी आहे या कंहिंसां ईर्ष्या थींदी आहे, कंहिंसां हूंदो आहे, त हिक ॿिए जे परिवार खे ॾिसी करे पंहिंजा माण्हू हिक ॿिए जे परिवार में ख़ुशी नथा सहन करे सघनि। हिक ॿिए जे ॿारनि जे जीवन में ख़ुशी नथा सहन करे सघनि। उनजे बदिले उहे छा था चवनि, हिननि जे ॿार सां ईअं थी वञे, ईअं थी वञे, घाटो थी वञे, पैसे में कमी थियो, लेकिन पाप जो कर्म कंहिंजे मथां चढ़ियो? उनजो त नुक़सानु थियो, उनजे ॿार जी जीवन त ख़राब थी, उनजो घर में त अशांति थी, लेकिन पाप कंहिंते चढ़ियो? मूंते चढ़ियो। त बाबा चए थो हिन पाप कर्मनि सां हाणे बचो। कीअं? पंहिंजी सोच खे सुधारो। पाण मुख सां भले कुझु बि नथा चऊं, मुख सां सभिनि खे आशीर्वाद था ॾियूं न, तव्हां सां सुठो थिए, तव्हांजे घर परिवार ख़ुशि रहे, ॿार ठीकु रहनि, पैसो, लेकिन अंदरि सोच जेकी असांजी ख़राब थी हले न, उन सां असांजे पाप जो बोझो थो चढ़े असांजे जीवन, जंहिंजे कारण असांजे जीवन में बि ख़ुशी नथी अचे। बसि ॿाहिरां माण्हू ख़ुशि आहिनि, लेकिन अंदरि ई अंदरि कुझु न कुझु भारीपन थींदो रहंदो आहे।
छो जी असां ईअं सोचता आहियूं न, हिन करे असांजी सोच खे असांखे सुधारणो आहे। रोज़ तव्हां जेको पाठ आदि पढ़ो था या कुझु बि सुठी ॻाल्हियूं ॿुधो था, ये सुठी ॻाल्हियूं ई तव्हांजे मन जे लाइ भोजन अथव। मन जो भोजन छा थींदो आहे? सुठा वीचार। त जेतिरो जेतिरो तव्हां सुठा वीचार सोचंदव न, ओतिरो तव्हांजे मन खे छा मिलियो? सुठी सुठी ॻाल्हियूं मिलियूं न सोचण लाइ। त मन उहो ई सुठी ॻाल्हियूं सोचंदो, त हुनजो बुद्धि बि ओहिड़ो निर्णय कंदी, त कर्म बि हुनजो सुठा थींदा। ऐं कहिड़ी बि ॻाल्हि खे न ज्यादा न सोचिजो, छोकी ज्यादा सोचण सां आहे न असांजी आत्मा भारी थी वेंदी आहे, ऐं भारी आत्मा पोइ सहन न करे सघंदी आहे, पोइ हिक ॿिए जे मथां क्रोध कंदी, मारदी, उल्टा सुल्टा शब्द ॻाल्हाईंदी। तंहिंखां सुठो त शांति रही करे पहिरियों पंहिंजे पाण खे ख़ाली करो। छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि जी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे अमृत वेले सुबुह सुबुह जो उथी करे पंहिंजे मस्तक ते 3 तिलक लॻायो। त इहे छो थो थिए, छा थो थिए, इन हलचल सां असां मुक्त थी वेंदासीं। बाबा चए थो रोज़ सुबुह जो अमृत वेले उथी करे इहे सोचो, मां आत्मा बि बिंदी, मुंहिंजो बाप बि बिंदी, ऐं जेको बि मुंहिंजे जीवन में थी वियो या थियण वारो आहे, उहो सभु मां पंहिंजे खे आत्मा सम्झी करे पुठियां जी ॻाल्हियूं बिंदी थी लॻायां, मतिलबु हुनखे ख़तमु थी करां, बाबा खे ॾेई थी छॾां। ऐं अॻियां जो जीवन बि मां बिंदी बाप खे सौंपां थी। त छा थी वेंदो? असां सदा ई अचल रहंदासीं, कॾहिं बि जीवन में हलचल में न ईंदासीं। छोजी मां आत्मा बिंदी, मुंहिंजो बाप बिंदी, ऐं जेको बीतियो बीतियो बिंदी, मूंखे कुझु यादि ई न आहे, मूंखे सिर्फ़ु इहो ई यादि आहे मां आत्मा बिंदी, मुंहिंजो बाप बिंदी। ऐं अॻियां छा थियण वारो आहे या छा थिए थो उहो बि मुंहिंजो बिंदी बाप ॼाणे। उन सां गॾु सभु कुझु छॾिणो न आहे, भई उहो ई ॼाणे त उहो कंदो। उन ते सौंपे करे उन सां गॾु असांखे हर कर्म करिणो आहे। पोइ तॾहिं असांजे जीवन में कॾहिं हलचल न ईंदी। स्लोगन आहे स्वयं खे परिवर्तन करो। स्वयं खे परिवर्तन कंदा त ई तव्हांजे जीवन में तव्हां शक्तिशाली थी वेंदा। छोजी असां स्वयं खे त परिवर्तन नथा करूं, इहे ई था सोचूं कि ॿिया परिवर्तन थियनि, ॿिया परिवर्तन थियनि, लेकिन ॿियनि खे परिवर्तन करे स्व खे परिवर्तन न करिणो आहे। स्व जे जीवन में सुख शांति न थींदी। पहिरियों स्वयं खे परिवर्तन करो त ॿिया बि परिवर्तन थींदा, तव्हांजो जीवन बि परिवर्तन थींदो। शाम